माना अॼु पाण 6वीं 6th और 7वीं पौड़ी जी जेको आहे शुद्ध उच्चारण ॾिसंदासीं। अच्छा, जिथे तव्हां बाणी पढ़ो था, माना बाणी जो पाण शुद्ध उच्चारण सिखूं था, उनमें लाज़मी आहे पाण खे बाणी जे लफ़्ज़नि जो अर्थ या पोइ मीनिंग्स ख़बर हुजनि। ठीकु आहे। अगरि पाण पहले ॾींहुं जेको आहे पहली और ॿी पौड़ी जी वीचार सिखीसीं, ॿिए ॾींहुं जेको आहे 3, 4, 5वीं पौड़ी जी वीचार माना शुद्ध उच्चारण सिखीसीं, पोइ तव्हांजो फ़र्ज़ु बणंदो हुयो कि हुन ॾींहुं घर वञी करे जेको आहे पहली ॿी पौड़ी जा लफ़्ज़नि जा मीनिंग बि ॾिसूं। कंहिंखे ॾिठा ख़बर आहिनि? माना जपजी साहिब जो जेको आहे अर्थ पढ़िया आहिनि? कंहिंखे पढ़िया आहिनि? थोरा घणा बेशक। ठीकु आहे, प्रीत रहियल आहे। बाक़ी लाज़मी जेको आहे जपजी साहिब के अर्थनि खे कवर करो। ठीकु आहे। छोकी शुरूआत में पाण जेकी ॻाल्हि कई हुई कि बाणी सम्झी करे पढ़ी वेंदी, तुंहिंजे लाइ सम्झणु लाज़मी आहे पहले, पोइ सम्झ ईंदो कि किथे कंहिं तरीक़े सां विश्राम लॻंदा, किथे कंहिं तरीक़े सां जेको आहे लफ़्ज़ कंहिं तरीक़े सां उच्चारण थींदो। अॼु जेको आहे 6 पौड़ी पाण ॾे लफ़्ज़ ईंदा आहिनि, शब्द ईंदा आहिनि। तीरथ नावा जे तिस बावा विण पाणे के नाए करी। बिल्कुलु, हिते नावा में नासकी बि उच्चारण आहे और ॿी ॻाल्हि नन्हे जे हेठो हाउ चओ या नन्हो प्रेशराइज़ थी करे उच्चारण थींदो आहे। उच्चारण त ईअं बणंदी आहे, नावा नावा। ठीकु आहे। अच्छा, छोकी पहले बि जॾहिं पाण उच्चारण करूं पिया कुझु लफ़्ज़ जिन में मुश्किलनि सां काफ़ी हेठो जेको आहे जीअं बन्ना पढ़ूं पिया, नन्हे जे हेठो हाउ उच्चार न पियो थिए या पोइ जेको आहे नन्हो प्रेशराइज़ थी करे उच्चारण न पियो थिए, पोइ इनमें बि पाण प्रैक्टिस कंदासीं, हिकु हिकु करे जेको आहे उच्चार कंदासीं। तीरथ नावा, नावा खां बाद विश्राम। ठीकु आहे। जे तिस बावा विण बाणे के नाए करी। सही आहे। विश्राम पोइ बि ॾिसी वठिजाऊं, ईअं ई आहिनि एसआरएम, बेशक पाण ॾे ओपन रखो। विण पाणे के नाए करी, के नाए करी सवाल अची वेंदो कि मां भाई छो स्नान करां जो अगरि रब खे वणा ई न। विण पाणे माना बिना वणण जे, माना रब खे अगरि भावां ई न पोइ स्नान छो करां मां। तनवीर 2 पंक्तियूं उच्चारण करो। तीरथ नावा जे तिस बावा विण पाणे के नाए करी। वापसी। सही है। विण बाणे के नाए करी। सही है। नाए नाए। ओके। प्रीत तीरथ नावा जे तिस बावा विण बाणे के नाए करी। ना नाए नाए ना के नाए करी। सही है। हाणे बेहतर है। ओके। रवीना तीरथ नावा जे तिस बावा विण बाणे के नाए करी। ठीक है। अच्छा, एक नाए अचे पियो साचा साहिब में। साचा साहिब साच लिखियल ईअं हुयो, हिते बि नाए आयो आहे, सेम लिखियल आहे। हुन नाए में ॻाल्हि थिए पई न्याय जी। ठीकु आहे। न्याय जी ॻाल्हि थिए पई, सम्झो यही हो। ठीकु आहे। उच्चारण हुनजो कुझु इन तरीक़े सां करूं पिया, नाए बिंदी लॻाए करे नाए, उनमें बिंदी लॻाए करे उच्चारण करदासीं साचा साहिब साच नाए। ठीकु आहे। माना उनजो नाव या न्याव सचो आहे। हे जेको आहे उच्चारण थींदो हाय सां गॾु पर बिना नासकी जे। नाए ख़बर पए थी, माना जॾहिं नन्हे ते प्रेशर पए थो ख़बर पए थी स्नान जी ॻाल्हि थी थिए। पर जो अगरि नाए पढ़ूं था पोइ लफ़्ज़ जा अर्थ जेके आहिनि न्याय वारा बणिजी था वञनि। ठीकु आहे। पहलो जेको लफ़्ज़ आहे नावा पढ़ंदासीं, नासकी में उच्चार कंदासीं, और ॿियो जेको आहे हाय जे
पहिरीं हाय में उच्चारण थींदो। तीरथ नावा जे तिस पावा विण पाणे के नाए करी। करी, ठीकु आहे, करी छोकी उत्तम पुरख क्रिया अचे थी, मुंहिंजी ॻाल्हि थिए थी करी, नासकी उच्चार, ठीकु आहे, करी। अच्छा, पोइतों जेके पाण पंक्तियूं पढ़ियूंसीं उनमें कुछ जगहनि ते जीअं हिकु सवाल भी आयो हुयो, लिखियल भी हुयो कमेंट्स में कि भाई कथना कथी न आवे तोट, पहले के पाण कथी पढ़ूं था और ज्ञानी जगतार सिंह जाचक थी विया या पोइ बाक़ी जेके कथावाचक आहिनि, और ॿी पंक्ति भी जेको आहे कथ कथ कथी पढ़नि था, कथी नथा पढ़नि। हाणे मां चयुमि जेको लफ़्ज़ अचे थो हो माना जेको आहे प्लूरल फॉर्म में थी वञे थो, या पोइ पाण इहो चई सघंदा आहियूं कंटिन्यूस प्रेज़ेंट प्लूरल फॉर्म में थी वञे थो। कीअं? हाणे ॾिसो, नासकी उच्चार असां काथे काथे कंदा आहियूं। हिकु जाथे लफ़्ज़ प्लूरल हूंदो आहे, ॿियो जाथे उत्तम पुरख लाइ माना मुंहिंजे लाइ इस्तेमालु थींदो आहे, फर्स्ट पर्सन लाइ इस्तेमालु थींदो आहे। टियों सम्झी करे असां उच्चारण कंदा आहियूं। हाणे साई लफ़्ज़ खे जाथे रब जी ॻाल्हि थींदी आहे असां साईं पढ़ंदा आहियूं, सही आहे, उते ना तो उत्तम पुरख आहे न प्लूरल आहे, सही आहे, रिस्पेक्टेड वर्ड आहे, या पोइ ईअं चई सघंदा आहियूं पाण उनखे प्रॉपर तरीक़े सां सम्झी करे उच्चारण कंदा आहियूं, साईं पढ़ंदा आहियूं, सही आहे। त ईअं ई जेको आहे कथी नासकी उच्चार इन जे करे हुन शइ खे कंप्लीट करे थो। कथना कथी, हिकु बार कथी अची वियो, ठीकु आहे, कथनाकार जेके आहिनि हिकु बार कथन करनि था, या पोइ पाण कुझु सेंटेंस बणाऊं था। जीअं मां चवां थो कर्ता करे, सिंगुलर अची वियो, कर कर करें, वरी मां वापसी हो थोड़ी कंदुमि, मां ईअं लिखंदुमि न, कर कर करे वापसी थोड़ी लिखंदुमि, हो प्लूरल फॉर्म में अची वेंदो वापसी, छोकी कंटिन्यूस कंदो रहे थो। कथना कथी न आवे तोट, कथ कथ कथी करदो वञे थो, कथन करदो वञे थो, सही आहे। इन जे करे हुनखे बि पाण जो अगरि नासकी उच्चार करूं था कथी खे, सेकेंड वारे खे, पोइ उहो ग़लति न थींदो। क्लियर? ॿियो जेको मां ग्रुप में बि तव्हांखे क्लियर करे छॾियुमि, गुर ईश्वर गुर गोरख ब्रह्मा को बाद विश्राम लॻंदो, छोकी मां ग़लती इहा करां पियो, मां गुर खे विशेषण काउंट करां पियो, सही आहे। इन जे करे मां चवां पियो कि भाई जेको आहे गुर ब्रह्मा सां गॾु पढ़ियो वेंदो, पर हिकिड़ी ॿी पंक्ति साम्हूं अची वई, कूड़ राजा कूड़ प्रजा, प्रजा पढ़ंदासीं, प्रजा हूंदी आहे, हूंदो आहे, हूंदी आहे, कूड़ प्रजा पढ़ूं था न, आंकुड़ बि लॻल आहे हुते, छोकी कूड़ विशेषण न आहे, कूड़ नाउन आहे। हे नाउन आहे, इनखे बि नाउन चई सघंदा हो, पर हिकु हिसाब सां ॿुधाए थो, ख़ासियत ई ॿुधाए थो, ख़ासियत थी वञे थो, सेपरेट नाउन बि काउंट करे सघंदा हो। त गॾु पढ़ूं था, इन जो मतिलबु इहो न आहे कि भाई हे पुलिंग आहे, हे स्त्रीलिंग आहे, गॾु न पढ़ी सघंदा आहियूं, पढ़ी सघंदा आहियूं, ठीकु आहे, छोकी हे सेंटेंस खे कंप्लीट करे थो, ठीकु आहे। राज जेके आहिनि हो कूड़ आहिनि, ठीकु आहे, कूड़ राजा कूड़ प्रजा, या पोइ ईअं ई गुर ईश्वर गुर गोरख ब्रह्मा गुर पार्वती माई। अर्थ कीअं थियनि पिया? प्रोफेसर साहिब सिंह जेके अर्थ लिखिया आहिनि कि गुरु ही असां लाइ ईश्वर आहे, गुरु ही गोरख आहे, गुरु ही ब्रह्मा आहे, हो हिकु ई कंप्लीट थी थो वञे, गुरु ही गोरख बि आहे, ब्रह्मा बि आहे, और गुरु ही असां लाइ सभु कुझु आहे, गुर पार्वती माई। जीअं हिकिड़ी ॿी मिसाल, अगरि मूंखे कोई चए थो, कोई बि देवी जो नाम खणे थो, सही आहे, जीअं वैष्णो देवी, सही आहे, मूंखे चए थो कि वैष्णो देवी तुंहिंजे लाइ केरु आहे, मां चवंदुमि भाई मुंहिंजे लाइ कोई न आहे, मुंहिंजे लाइ गुरु ई सभु कुझु आहे, गुरु ई मुंहिंजे लाइ वैष्णो देवी आहे, पोइ गॾु करे वियमि न, गुरु ई वैष्णो देवी आहे। बेशक गुरु मारे लाइ मुंहिंजे लाइ पुलिंग अल्फाज़ हुयो, वैष्णो देवी स्त्रीलिंग अल्फाज़ हुयो, मां गॾिजी करे पढ़े सघंदो आहियां, ठीकु आहे। उहो सेंटेंस खे हुते कंप्लीट करे थो, सेंटेंस हुते पूरो थिए पियो, गुर ईश्वर गुर गोरख ब्रह्मा गुर पार्वती माई, ॻाल्हि पूरी थी वेंदी कि गुरु ई असां लाइ पार्वती माई आहे, ठीकु आहे। हे ॿ शयूं क्लियर थी वियूं। टे शयूं बल्कि, साचा साहिब साच नाए
नाए जी ॻाल्हि थिए पई, ठीकु आहे, माना इंसाफ़ जी ॻाल्हि थिए पई। औंखो बो कथना कथी न आवे तोड़ कथ कथ कथी। ॿियो जेको हुयो गुर ईश्वर गुर गोरख ब्रह्मा गुर पार्वती माई। बेशक गुर ते अगरि माइनर सो विश्राम बि ॾियूं था हली वेंदो। गुर ईश्वर गुर गोरख ब्रह्मा गुर पार्वती माई, ईअं बि पढ़े सघंदा आहियूं। हे सिंह क्लियर आहे। सात जेकी पाणे 6वीं पौड़ी अचे थी, माना 6 पौड़ी अचे थी, तीरथ नावा जे तिस पावा विण पाणे के नाए नाए करी। नाए, ठीकु आहे, नाए करी विण बाणे के नाए करी। जेती सृठ उपाई वेखा विण कर्मा के मिले लई। सही है। जेती सृठ उपाई वेखा विण कर्मा, विश्राम काथे लगदा, जेती सृठ उपाई वेखा को बाद लगाए छो, ठीक है। जेती सृठ उपाई वेखा विण कर्मा माना बिना कर्मन जे छा मिलदो, विण कर्मा के मिले लई, मिले लई। अच्छा मिले, ये 4 पंक्ति उच्चारण करो। संध्या तव्हां पढ़ो, शुरू को। तीरथ नावा जेतिस पावा विण बाणे के नाय करी। जेती सृठ उपाई वेखा विण कर्मा के मिले लई। जेती सृठ उपाई वेखा विण कर्मा के मिले लई। मिले ते थोड़ो जेको आहे हल्को स्टॉप ॾियो। विण कर्मा के मिले लई। विण कर्मा के मिले लई। ठीक है, ओके। पारस शुरू को। तीरथ नावा जेतिस भावा विण बाणे के नाए करी। जेती सृठ उपाई वेखा विण कर्मा के मिले लई। ओके। बेशक हल्को विश्राम तव्हां इस्तेमाल करे सघंदा हो। जेती सृठ उपाई वेखा विण कर्मा के मिले लई, ठीक है। हल्का विश्राम माइनर विश्राम जाते जाते लगन था, वो भी याद करो। माना जेतरी भी श्रेष्ठ रब बणाई आहे मां उहा ॾिसां तो बिना बख़्शिश जे छा प्राप्त थींदो आहे, विण कर्मा के मिले लई। मत विच रतन, ठीक आहे। मत विच को बाद भी विश्राम ॾेई सघंदा हो। मत विच रतन जवाहर माणिक, ईअं जेको आहे तव्हां विश्राम ॾेई सघंदा हो। रतन जवाहर माणिक, मत विच रतन जवाहर माणिक। अच्छा माणक ना है लफ्ज़, माणिक आहे, माणिक, ठीक आहे। मत विच रतन जवाहर माणिक जवाहर, सही आहे, जवाहर हर। जे एक के गॾु पढ़ंदासीं, SRA में सही न लॻल तो विश्राम, ठीक आहे। जे एक के गॾु पढ़ंदासीं, एक को बाद विश्राम लगाईंदासीं। जे एक गुर की सिख सुनी, सही आहे। अच्छा केरु पढ़ंदो, अॻियों तो उहो ई आहे। गुरा एक देह बुझाई सभना जिया का एक दाता सो मैं विसर न जाई। सो मैं विसर न जाई। जेका तव्हां व्याकरण स्टडी कया पिया है न, त तंहिं वक़्त में तव्हां हिकु गुर पढ़ायो अलॻि सां न, पंक्ति विश्राम पढ़ायो। हाणे वरी माना हो चओ था जे एक गुर की सिख सुनी, ईअं जे एक गुर की सिख सुनी ना, गुर की गॾु पढ़ंदासीं कीअं, व्याकरण जे टाइम में न तव्हां उहो सम्झायो, उहा शइ सम्झाई। माना कीअं, जे एक गुर की सिख सुनी, ईअं जे एक गॾु कर पढ़ंदा, जे खां बाद विश्राम, सही आहे। जे एक गुर की सिख सुनी, पर ना हाणे ज़ाहिर रिसर्च हाणे कई आहे थोरी घणी, थी सघंदो। जे अगर सानत पढ़ंदा, जे एक गुर की सिख सुनी। विश्राम जेके ज्ञानी जगतार सिंह जे पाठ में भी लगल आहिनि, हो एक खां बाद लगल आहे। और ज्ञानी अमृतपाल सिंह जेके ॿुधाइनि था, हो भी एक खां बाद लगल आहे। वैसे अर्थन मुताबिक ॾिसूं, गुरा बल्कि ना मत विच रतन जवाहर माणिक जे एक गुर की सिख सुनी। जे अगर हिकिड़ी गुरु जी सिख्या ॿुधी छॾियूं, हो भी ओके आहे, ग़लति न आहे। जे एक गुर की सिख सुनी, हो भी ओके आहे।
अर्थ गलत नथा बीहनि, सही आहे। जे एक गुर की सिख सुणी हो बि ओके आहे, छोकी उते ॻाल्हि क्लियर थी वेंदी हिकिड़ी गुरु जी सिख्या ॿुधी छॾूं, ठीकु आहे। और जे एक माना जो अगरि हिकिड़ी गुरु जी सिख्या ॿुधी छॾूं, जे एक गुर की सिख सुणी, उते बि ॻाल्हि ओके बीहे थी। मीन्स में गुरबाणी सर्च में भी काफ़ी जगह ते जेके माना विश्वास तव्हां ॿुधायो था उहे न आहिनि ज़ाहिर, त उहो माना सभु इहो हिकिड़ो ॾींहुं आहे। माना कीअं? मां चवां थी त काफ़ी जगह ते माना जीअं तव्हां सम्झायो था त काफ़ी जगह ते हिते न आहिनि फील थियल माना। बिल्कुलु हा, गुरबाणी सर्चर में एतिरो न आहिनि। हा, SRA में पोइ बि मिली वेंदा, अञा बहितर तरीक़े सां वरी तव्हांखे यूट्यूब में सही तरीक़े सां मिलंदा, जीअं उते क्वेश्चन मार्क बाक़ी सिम्बल्स बि लॻियल आहिनि, कीअं तरीक़े सां कहिड़ा उच्चारण करदा। तव्हां उच्चारण करो, शुरू को। विण पाणे का लिखियल आहे? पेंसिल सां सही करे वठो। के लिखो के। तव्हां गुरमुखी कॾहिं सिखंदा वे? के नाए नाए करी विण कर्मा असल में इनमें माना की गद लिखियल आहे न कर्मा सां गॾु, त पोइ वर्ड हिकिड़ो थो थी वञे, हिन करे स्पेस न ॾिनल आहे। विण कर्मा के मिलाए लई, विण कर्मा के मिलाए लई, गुरा गुराना गुरा गुरा पढ़ंदासीं न खोड़ सारा गुरु थी वेंदा, हिकु गुरु जी ॻाल्हि थिए थी। गुरा क्लियर आहे? हिकु दफ़ा मां पूरी पौड़ी पढ़ां थो, ठीकु आहे? विश्राम बि नोट कंजाऊं। तीरथ नावा जेतिस भावा विण पाणे के नाए करी, जेती सिरठ उपाई वेखां विण कर्मा के मिलाए लई, मत विच रतन जवाहर माणिक, जे एक गुर की सिख सुणी गुरा, एक देह बुझाई सबना जिया का एक दाता, सो मैं विसर न जाई। क्लियर? विश्राम समझ अची आ? नोट क्या वे? ठीक है। जे जुग चारे आर जा, ठीक है, जे को बाद विश्राम लग दो। जे जुग चारे आर जा होर दसूणी होए, माना जे जो अगर, जे ते विश्राम हल्को सो इंजे करे लगाऊं था छोकि जो अगर जी गाल थे थी। जे जुग चारे आरजा, माना जे अगर कंहिंजी आरजा उम्र जेको आहे चारनि जुगनि जेतिरी थी वञे, अञा भी 10 टाइम्स उनको मल्टीप्लाई थी वञे। जे जुग चारे आरजा होर, होर ते प्रेशर, होर माना खोड़नि जी ॻाल्हि थिए थी, होरनि खे उन हिसाब सां उच्चारण करणो। होर दसूणी होए, दसूणी दिलौंकुड़ा औंकुड़ न आहे, कई बारी असां होर दसूणी पढ़ंदा आहियूं, ठीकु आहे? दसूणी ते छा आहे? दिलौंकुड़ लॻल आहे। होर दसूणी होए नवा, नवा खंडा, खंडा नवा खंडा विच जाणीए नाल चले सब कोई, माना 9 खंडन में या पोइ दुनिया जी ॻाल्हि थिए थी, ॼाण वञे और जेको आहे कुछ भी चई वठे पूरी दुनिया हुनजे
पोतो हले नवा खंडा विच जानी है नाल चले सब कोई चंगा नाव ठीक है नाव इतने नासकी ईंदो वे नाव अच्छा नाव भी जेको आहे तव्हां नासकी में भी पढ़े सघंदा हो बिना नासकी जे भी उच्चारण करे सघंदा हो चंगा नाव रखाए कै के न नाव नाव ॿई ओके नाम जी ॻाल्हि थिए थी न चंगा नाव या नाव इन ते प्लूरल जो या सिंगुलर जो फर्क न पवंदो ठीक है चंगा चंगा नाव रखाए कै के ना ठीक है कै भी ना के भी ना कै चंगा नाव रखाए कै जस कीरत जग ले ल ते स्यारी लावा है ना ले ठीक है चंगा नाव रखाए कै जस कीरत जग ले जे तिस नदर न आवई जे तिस नदर न आवई त वात न पुछे के जे तिस नदर न आवई त वात त वात न पुछे ठीक है पुछे के लावा चे दी के चंगा नाव रखाए कै चंगा नाव रखाए कै जस कीरत जिस लिखियल सही करो सिंधी खो गुरमुखी में लाजमी कन्वर्ट करो ना तो काफ़ी गलतियों थींदियूं जस कीरत जग ले जेतिस नदर न आवई जेतिस को बाद विश्राम लग दो ठीक है जेतिस नदर न आवई त वात न पुछे के त जैते अर्थ खोल जाऊं प्लूरल या हुआ कंजक्शन आ छाए माना प्रोनाउन आ कंजक्शन आ दिखाओ ऐसा राम ते उनमें ते लिखियल बिंदी ना लिखियल चलो इन जो कंफर्म थी वेंदो चंगा नाव रखाए कै जस कीरत जगले जेतिस नदर न आवई ता सही आहे नासकी उच्चारण ईंदो तॾहिं जी ॻाल्हि थिए थी मीनिंग जे हिसाब सां ई न जाथे कंजक्शन हुजे उते ता जाथे प्रोनाउन हुजे उते जेको आहे नॉर्मली उच्चारण करदासीं ता वात न पुछे के कीटा अंदर कीट सही है करना कीटा अंदर कीट कर दोषी दोष धरे सेंटेंस उते बराबर भी है तो ठीक है मन कीटा 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 अंदर कीट कर कीटा अंदर कीट कर दोषी दोष धरे दोषी दोष धरे ठीक है कीटा अंदर कीट कर दोषी दोष धरे नानक निर्गुण गुण करे गुणवंत्य गुण दे तेहा कोई न सुझई जेतिस गुण कोई करे ठीक है किर पढ़ दो तनवीर अच्छा तव्हां जीअं पढ़ो था बिल्कुलु इन तरीक़े सां पढ़ो जीअं मिसाल जे तौर ते तव्हां नेम करो था ठीकु आहे और जंहिं लफ़्ज़ ते जे तरीक़े सां प्रेशर बीहे थो इमोशन बराबरि बीहे थो उन तरीक़े सां उच्चारण करो ताकि सही सां ख़बर पए मिसाल जे तौर ते मां हिकु दफ़ा पढ़ी ॿुधायांव थो ठीकु आहे जे जुग चारे आरजा होर दसूणी होए नवां खंडा विच जाणी है नाल चले सब कोए चंगा नाव रखाए कै जस कीरत जगले
जे तिस नदर न आवई तवात न पुछै के कीटा अंदर कीट कर दोषी दोष धरे नानक निर्गुण गुण करे गुणवंत्य गुण दे तेहा कोय न सुझई जे तिस गुण कोय करे। तनीर जुग चारे राजा और थोड़ी होए नवा दादो जानिए नार चले सब होए चंदा नाव रखाए के जस कीरत जगले जे तिस नदर न आवई तब बात न पूछेगे। कीटा अंदर कीट दोषी दोष डरे नानक निर्गुण गुण करे गुणवंत्य गुण दे तेहा कोय न सुझई जे तिस गुण कोय करे। सही है। जे जुग चारे आजा और दसोड़ी होए नवा खंडा चिच जानिए नाल चले सब कोय चंगा नाव रखाए के जस कीरत जग ले जे तिस नदर न आवई त बात न पूछे के कीटा अंदर कीट कर दोषी दोष धरे कीटा अंदर कीट कर दोषी दोष धरे नानक निर्गुण गुण करे गुणवंत्या गुण दे तेहा कोय न सुझई जे तिस गुण कोय करे। नानक तुम आपसे पढ़ो। नानक निर्गुण गुण करे गुणवंत्या गुण दे तेहा कोय न सुझई जे तिस गुण कोय करे। ठीक है रवीना। जेतिस का बाद विश्रामी न जेतिस को बाद में दो जेतिस नदर न आवई हल्को सवाल एडो जेतिस गुण कोय करे जेतिस गुण कोय करे। हाँ गुणवंत्या हिंदू या त्या हिंदू गुणवंत छा लिखेला गुण करे ना गुणवंत्या नासकी में लिखेला नानक निर्गुण गुण करे गुणवंत्या मागे दियो ऐसा रिम दियो। केर पढ़े पे। हाँ जे जुग चारे आजा और दसोणी होए नवा खंडा विच जानिए नाल चले सब कोई चंगा नाम रखाए गए जस कीरत जग ले जे तिस नदर न आवई तां बात न पूछे के कीटा अंदर कीट कर दोषी दोष धरे नानक निर्गुण गुण करे गुणवंतियां गुण दे तेहा कोय न सुझई जे तिस गुण कोय करे। क्या संध्या तां पढ़ो। जे जुग चारे आजा होर दसोनी होए नवा खंडा विच जानिए नाल चले सब कोई चंगा नाव रखाए के जस कीरत जग ले जे तिस नदर न आवई तब बात न पूछे के कीटा अंदर कीट कर दोषी दोष दरे नानक निर्गुण गुण करे संत्या गुण दे देहा कोय न सुझई जे तिस गुण कोय करे। सही है। Thank you.
कीटां अंदर कीट कर दोषी दोष धरे। हाँ ॾिसो हिते ॻाल्हि पूरी थी वञे न, माना कीड़ियनि में कीड़ो, ठीकु आहे, कीटां कीड़नि जी ॻाल्हि थिए थी, कीड़नि में भी कीड़ो, ठीकु आहे, कीटां अंदर कीट कर दोषी माना करी करे दोषी दोष धरदो आहे उहो, ठीकु आहे, कर दोषी दोष धरे। नानक निर्गुण गुण करे गुणवंत्या गुण दे, तेहा कोई न सुझई जे तिस गुण कोई करे। सही आहे, ये सिंह क्लियर आहे? अच्छा जल्दी जल्दी कवर करदासे। सुने ईश्वर बल्कि सुने सिद्ध पीर सुरनाथ, ठीकु आहे, सुने। अच्छा ये सॼा लफ़्ज़ नाउन्स अचनि था, तंहिंजे करे अलॻि अलॻि पढ़ंदासीं। और लफ़्ज़ आहे सुणियाए, हिन खे कई पढ़ंदा आहिनि सुणियाए, जेकी ग़लति उच्चारण आहे, ठीकु आहे। कई पढ़ंदा आहिनि सुणे स्पेस ॾेई करे ए, हो बि ग़लति आहे। और कई जेको आहे दिलावां जी वरी ग़लति उच्चारण अए में करे वेंदा आहिनि, हो बि ग़लति आहे, ठीकु आहे। सुणियाए सुणियाए, ठीकु आहे। ण ते सियारी, अहिड़े ते दिलावां। केरु पढ़ंदो? ठीकु आहे, शुरू माना पूरी पौड़ी पढ़ो इहा। सुणे न, सुणे बि न, माना मुक्ता स्वरूप में न, हे भी ग़लति आहे। सुणे, ठीकु आहे, सही आहे सही आहे। सुणे सिद्ध पीर सुरनाथ, सुणे धवल आकाश, सुणे दीप लोक पाताल, सुणे हो न सके काल, हो न सके काल, नानक भगता सदा विकास। सही आहे, पढ़े वठनि, क्लियर कराइनि में सही शयूं। दुख पाप का नाम, ठीकु आहे, तव्हां पढ़ो। सुणे, हा, सुणे आहे, सुणे आहे, सही आहे। पारस सही है। सिद्ध पीर सुरनाथ, सुनिए धवल आकाश, सुनिए दीप लोक पाताल, सुनिए हो न सके काल, नानक भक्ता सदा विकास, सुनिए दुख पाप का नाश। दुख पाप का नाश, नाश। अच्छा ॿियो केरु पढ़ दो, तव्हां पढ़ो। सुनिए सुनिए सुणे सिद्ध पीर सरनाथ, सरनाथ, सुनिए धर्म धवले धवल आकाश, धरत धवल आकाश, धवल आकाश, सोनिए दीप लोक पाताल, सोनिए कोई न सके काल, नानक भक्ता सदा विकास, सोनिए दुख पाप का नाश। सही है। अच्छा सुणे, सबको पहले लफ्ज़ अचे तो सुणे, सुनिए ना है, ठीक है, सुणे भी ना है। और कई जीअं रोके करे पढ़ंदा आहिनि सुणे ऐ भी ना है, ठीक है। एक ॻाल्हि यादि रखो, गुरबाणी जा जेतिरा भी लफ़्ज़ हूंदा आहिनि, शब्द हूंदा आहिनि, शब्द जोड़ सही हुजे,
ठीक है। शब्द जोड़ सही हुजण जो मक़सद कोई उनमें ब्रेक ना हुजे और जाते ब्रेक ॾियणो आहे माना जी पाण पढ़ंदा आहियूं प्रॉपर हाणे अगनत कोई लफ़्ज़ ना हूंदो आहे अगनत हूंदो आहे ठीक आहे। जाते माना इनजे करे शब्द जो जोड़ जेको आहे न उहो बराबरि हुजे ख़बर हुजे कि कंहिं तरीक़े सां कहिड़ो लफ़्ज़ पढ़ियो वेंबो आहे ठीक आहे। सुणे सही आहे। राणे ते सियारी सुणे ऐं सुणे गॾु करे पढ़ंदासीं सुणे ऐं सिद्ध पीर सुरनाथ ठीक आहे। सुणे दर्त तवल आकाश आकाश पढ़ंदासीं आकाश कोई लफ़्ज़ न हूंदो ठीक आहे। दर्त दवल आकाश सुणे दीप लो पढ़ंदासीं लोआ न पढ़ंदासीं ठीक आहे। सम्झो ओड़ो जेको आहे उनजी आवाज़ खे छिकी छॾंदासीं हाँ जी ठीक आहे। छोकी अहिड़ो जेको लॻल आहे उहो आवाज़ खे छिकाइण लाइ लॻल आहे या पोइ खिचण लाइ लॻल आहे। दीप लो पाताल पाताल ठीक आहे। सुणे पोहे नाहे पोह जीअं देह लफ़्ज़ पढ़ूं पिया तीअं पोहे नाहे पोहे कोई लफ़्ज़ ना हूंदो ठीक आहे। सुणे पोह न सकै काल नानक भगतां भगतां नासकी में उच्चारण थींदो नानक विश्राम भगतां सदा विगास सुणे दुख दुख ना दुख पाप का नाश भी उच्चारण करे सकता हूँ नाश भी पढ़े सकता हूँ छोके ॿई लफ़्ज़ प्रचलित आहिनि। कई रीजन्स में नाश भी पढ़ियो वेंबो आहे कई लफ़्ज़नि में कई रीजन्स में नाश भी पढ़ियो वेंबो आहे। नानक भगतां सदा विगास सुणे दुख पाप का नाश ठीक आहे। तव्हांजो कोई सवाल आहे छा? मूंखे लॻे पियो ईअं तव्हां पढ़ियल आहियो गुरमुखी पढ़ियल आहियो अच्छा न पढ़ियो विगास खेड़े जी ॻाल्हि थिए थी विगास खेड़ो माना ख़ुशी विगास विगास जा अर्थ ॿिया थी वेंदा आहिनि जेतिरो मूंखे ख़बर आहे। हे सिंह क्लियर आहे। विश्राम ॿुधावां सुणे खां बाद विश्राम लॻे थो जाथे काथे ठीकु आहे। और ॿी ॻाल्हि सिद्ध पीर सुरनाथ इहे जेतिरा बि नाउन्स इस्तेमालु थींदा अलॻि अलॻि करे पढ़िया वेंदा ठीकु आहे। सुणे दर्त धवल आकाश हे बि अलॻि अलॻि थोरो अची वेंदो ठीकु आहे। सुणे दीप लो पाताल हे बि अलॻि अलॻि अची वियो। सुणे पोह न सकै काल हे गॾु पढ़ी सघंदा आहियूं या पोह न सकै काल बि थी वेंदो ठीकु आहे। माना काल न पहुचे सघंदो अर्थ ईअं थियनि था विश्राम उन हिसाब सां तव्हां लॻाए सघंदा पहुच बिल्कुलु काल जेको आहे पहुचे न सघंदो सुणे पोह न सकै काल। नानक भगतां सदा विगास सुणे दुख पाप का नाश। उनखां पोइ पौड़ी अचे थी सुणे ईश्वर ठीकु आहे। ईश्वर पढ़ंदासीं श में उच्चारण थींदो लफ़्ज़ ईश्वर ब्रह्मा ना ब्रह्मा ठीकु आहे। ईश्वर ब्रह्मा इंद सुणे ईश्वर ब्रह्मा इंद सुणे मुख सालाहण मंद ठीकु आहे। सलाहण ना कई इनखे सलाहण पढ़े वठंदा आहिनि सलाहण ग़लति उच्चारण आहे प्रॉपर तरीक़े सां सालाहण सालाहण सुणे जोग जुगत हिनखे गॾु पढ़ी सघंदा आहियूं माना जोग जी जुक्ति तन भेद सुणे जोग जुगत तन भेद भेद आ भेद नाहे ठीकु आहे। भेद भेद नाहे भेद आ ई सां उच्चारण थींदो लावा भेद सुणे जोग जुगत तन भेद
सुणे शास्त्र सिमृत आहे सिमरत नाहे। माना हे सियारी कैसा मिस करना यूं और पढ़े वठंदा यूं सिमरत, जेको ग़लति उच्चारण आहे सिमरत जो मतिलबु हूंदो आहे यादि करणु, सिमृतियुनि जी ॻाल्हि थिए थी। ठीकु आहे, सुणे शास्त्र सिमृत सिमृत वेद। ठीकु आहे, वैद बि न वेद। सुणे शास्त्र सिमृत वेद। वापसी वही लाइन अचे थी, नानक भक्ता सदा विगास सुणे दुख पाप का नाश। पारस तव्हां पढ़ो। सुणे ना सुणे सुणे ठीक है। वापसी सही है। ईश्वर ब्रह्मा इंद्र सुनिए मुख साला हनुमंत सुनिए जोग जुगत तंत्रे सुनिए जोग जुगत तंत्रे वेद वेद वैद ना वेद। हाँ सही है। सुने शास्त्र सिमरत वेद नानक भक्ता सदा विकास नानक भक्ता सदा भगता भक्ता हाँ नानक भक्ता सदा विकास सुने दुख पाप का नाश। दुख सही तरह उच्चारण करो। ठीक है, दुख पाप का नाश। तां पढ़ो। ब्रह्मा ना ब्रह्मा ब्रह्मा सालाहण सालाहण जुगत तन तन भेद। सुने जोग जुगत तन भेद शास्त्र शास्त्र ना शास्त्र सिमृत सिमृत वेद। नानक भक्ता सदा विकास सुनिए दुख पाप का नाश। ठीक है, तनवीर। ईश्वर ब्रह्मा इंद्र मुख सालाहण मंद सुने जोग जुगत तन वेद सुने शास्त्र सिमरत वेद नानक भक्ता सदा विकास सुने दुख पाप का नाश। नानक भगता सदा विकास सुने दुख पाप का नाश। अॻिते हलूं। बस इहो पूरो सुणे वारो कवर करूं था, उन खां पोइ समाप्ति। ठीकु आहे। और शायदि थी सघंदो आहे हिन वीक बि तव्हांजी क्लासिस कंटिन्यू थियनि, मुंहिंजो वञणु कैंसिल थी वियो। ख़ुशि शादी आहे कॾहिं आहे? 27 में टाइम आहे न। सही है, ठीक है। चलो ठीक है, कंहिं तरीक़े सां एडजस्ट करे वेंदासीं। वैसे भी 24-25 पॉसिबल आहे जेको आहे। हा त ईअं 24-25 तो थी सकदो आहे होॾे वञणु थिए, ख़बर न आहे। डेट की शायदि वञणु थिए, पॉसिबल आहे। हा चांस आहे। हा इरादो इहो ई आहे। पोइ बि चलो फ़िलहाल कवर करूं था, वो बाद में ॾिसी वठंदासीं। ठीकु आहे। ठीक है, अॻिते हलूं। सुणे सत संतोख ज्ञान। ठीक है, सत
संतोख ज्ञान। सत हमेशा अदक सा उच्चारण थींदो तो, ठीक आहे। सत संत ना सत काथे लिखाऊं? सत चाहे औंकड़ वारो हुजे सियारी वारो हुजे, अदक सा ही उच्चारण थींदो। सत संतोख ज्ञान, ठीक आहे। सुणे सत संतोख, संतोख जे भी खखे ते प्रेशर अची वञे तो। सत के अंकुर हाँ औंकड़ आहे बिल्कुल, मां हिते उच्चारण लिखी आहे न सिर्फ़। अच्छा मुझे हिसाब से बदल हाँ अदक जो हिसाब सही है। सुने सत संतोख ज्ञान। सुने 68 का स्नान, ठीक है। स्नान स्थान न पढ़दा से सही है। स्नान। सुने पढ़ पढ़, पढ़ जेको लफ्ज़ आहे, पढ़ कोई लफ्ज़ न आहे, पढ़ जे हेठों हाउ उच्चारण थींदो आहे, पढ़, ठीक आहे। पढ़ पढ़ पावें। हाँ अची वञे तो, पर पोइ बि नोटिस करणु लाज़मी आहे, सही आहे। पावें नासकी उच्चारण। सुणे पढ़ पढ़ पावें मान। सुणे लागे, लागे ना, ठीक आहे। लागे सहज ध्यान, ठीक आहे। सहज के दिलावा जैसे रूप में पढ़ी सकता हूँ, माना पर्दा से सहज, ठीक है। लागे सहज ध्यान नानक भगता सदा विगास, सुने दुख पाप का नाश। क्लियर? प्रीत तव्हां पढ़ो। प्रीत की बात था। बियो हाँ सही है। संतोख ज्ञान। सुने 68 का स्नान। सुने पढ़ पढ़ पावे मान। पावे ना पावे, पावे पर्दा से हो सिंगुलर माना एक वचन रूप में थी वेंदो। पावे पावे वे वे पावे नासकी उच्चारण। हे ॾिसो नज़र अचे तो? पावे सुने पढ़ पढ़ पावे पावे सुने लागे सहज ध्यान। सुने लागे सही है। सहज ध्यान ध्यान। नानक भगता सदा विकास। विकास विकास। सुने दुख पाप का नाश। ठीक है। तव्हां पढ़ो। सुनिए ना सुनिए। सुने सत संतोख ज्ञान। सुने 68 का स्नान। सुने पढ़ पढ़ पावे मान। पावे पावे मान। सुने लागे सेज लागे सेज ध्यान। लागे 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 गे ना गे गे लागे गे लागे नानक सुने पढ़ पढ़ पाए मान। सोनिए लागे से लागे लागे नानक भगता सदा विकास। विकास नानक सुनिए दुख पाप का नाश। सुनिए 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 सिंधी में कीअं लिखंदासीं? जय लिखणी न ईंदी। लागे सहज ध्यान नानक भक्ता सदा विगास। सुने दुख पाप का नाश।
नाश पढ़ो सेम गाना मीन्स उनजी मीनिंग सेम थी अचनि अच्छा सुने सरा न पढ़दा से सरा माना सारे भी चई सकदा हूँ ठीक है सारे गुणा या पो गुणा बेअंत गुण जाम सारा गुण ठीक है या पो इनके सरोवर भी अर्थ दिनो वियो आहे ठीक है सरा सॼा गुण ठीक है सॼा भी चई सकदा हूँ सरोवर भी चई सकदा हूँ जेको इजी लगे ठीक है गुणा सरा गुणा सरा गुणा सुने सरा गुणा के गाह गाह ठीक है सुने अच्छा इनके गाह ना पढ़नो ये गलत आ गाह गलत आ गाह ठीक है इंग्लिश में लिखूं तो गाह ठीक है सुने सरा गुणा के गाह सुने शेख पीर पातशाह सुने शेख पीर पातशाह सुने अंधे पावे राह सुने हाथ होवे असगा नानक भक्ता सदा विगास सुने दुख पाप का नाश असगा असगा अच्छा असगाहो ना ठीक है राहो ना असगा असगा ठीक है और शेख शेख इन दो लफ्ज शेख कोई लफ्ज नहीं ठीक है शेख पातशाह ठीक है पातशाह भी कोई लफ्ज नहीं शेख भी कोई लफ्ज नहीं इन लफ्जन के शेख और पातशाह पढ़ियो वेंबो सुने शेख पीर पातशाह सुने अंधे पावे राह राहा ना राह अंधे पावे नासकी उच्चारण इंदो अंधे पावे राह सुने हाथ होवे असगा सही है नानक भक्तां सदा विगास सुने दुख पाप का नाश आज जेतरी पौड़ियों कवर कयूं आहिनि शुरू खां मां हिकु दफ़ा पढ़ी छॾां थो सही आहे तीरथ नावा जेतिस पावा विण पाणे के नाए करी जेती सिठ उपाई वेखा विण कर्मा के मिले लई मत विच रतन जवाहर माणिक जे एक गुर की सिख सुनी गुरा एक देह पुझाई सबना जिया का एक दाता सो मैं विसर न जाई जे जुग चारे आर जा होर दसूणी होए नवा खंडा विच जाणीए नाल चले सब कोए चंगा नाम रखाए कै जस कीरत जगले जेतिस नदर न आवई तवात न पुछे के कीटा अंदर कीट कर दोषी दोष तरे नानक निर्गुण गुण करे गुणवंत्या गुण दे तेहा कोई न सुझई जेतिस गुण कोई करे जेतिस गुण कोई करे सुने सिद्ध पीर सुरनाथ सुने धरत धवल आकाश सुने दीप लो पाताल सुने पोह न सकै काल नानक
भगतां सदा विगास, सुने दुख पाप का नाश। सुने ईश्वर ब्रह्मा इंद, सुने मुख सालाहण मंद, सुने जोग जुगत तन भेद, सुने शास्त्र सिमृत वेद। नानक भगतां सदा विगास, सुने दुख पाप का नाश। सुने सत संतोख ज्ञान, सुने 68 का स्नान, सुने पढ़ पढ़ पावह मान, सुने लागै सहज ध्यान। नानक भगतां सदा विगास, सुने दुख पाप का नाश। सुने सरा गुणा के गा, सुने शेख पीर पातशाह, सुने अंधे पावै राह, सुने हाथ होवे असगा। नानक भगतां सदा विगास, सुने दुख पाप का नाश। अच्छा तनवीर तव्हां बेशक हलिया वञो, तव्हांखे देरि थींदी हूंदी, ठीकु आहे। बसि मां हिननि सभिनी खे ॿुधंदमि एंड में, ठीकु आहे। नवा खंडा विच जाणीए, नवा खंडा विच नवा। हे तो बच्चा